हाज़रीन असीं हिते हींअर मौजूदु आहियूं मेहरान प्रेस क्लब ते। रियाज़ खोसो साहब ऐं अमन सिंधी साहब मेहरान प्रेस क्लब जी सॼी टीम खे मुबारकूं ॾेई ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। इन हवाले सां सॼी टीम खे सॼी संगत खे हिननि मुबारकूं ॾिनियूं ऐं हिननि खे वॾी ख़ुशी थी आहे। मेहरान प्रेस क्लब हिकिड़ो वॾो कारनामो आहे ऐं आवाम जे लाइ ऐलान जंग आहे। अब्दुल हमीद खोसो साहिबु असांजे सदर आहे ऐं रियाज़ अहमद खोसे साहब खां पुछा कंदासीं त मेहरान प्रेस क्लब जे दोस्तनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो। जी त असीं केन शाह मां हिते दोस्त आयासीं मेहरान प्रेस क्लब जे दोस्त आहे इन जी नई बाडी जी चूंड जेका थी आहे उन सिलसिले में असां चयासीं त हिननि खे मुबारकबाद ॾेई जी जी ऐं असांखे उमेदु आहे त मेहरान प्रेस क्लब जे जेके बि दोस्त आहिनि उहे सचे दिलि सां ऐं अवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। जेके हाल मालूमनि जी बिल्कुलु भरपूर मदद करे रहिया आहिनि। जी जी ऐं इंशाल्लाह अॻिते बि अहिड़े हिसाब सां कंदा जंहिंमें अब्दुल हमीद थियो या भाऊ इम्तियाज़ वारा जेके बि दोस्त सत जा दोस्त आहिनि ऐं इहे बहितरीन नमूने सां पंहिंजो निभाईंदा। हा जी वॾी महिरबानी रियाज़ अहमद खोसो साहब अवां जी। ऐं अमन सिंधी साहब खां पुछा कंदासीं मेहरान प्रेस क्लब जी तव्हां कैंशा खां मेहर में अमन थी आहे ऐं मेहरान प्रेस क्लब जी मेहर खे टीम खे तव्हां मुबारकूं ॾिनियूं। हिन हवाले सां अमन सिंधी साहब कहिड़ो पैगाम था ॾियणु चाहियो इम्तियाज़ मीर खे मीडिया खे मेहर जे आवाम खे। जी बिल्कुलु वरी बि असां हिन वक़्तु मेहर जेका सिंधिया या मेहरान प्रेस क्लब जी बॉडी उनखे मुबारकबाद पेश कयूं था इन उमेद सां त मेहर जी आवाम जो जेको आहे सो आवाज़ बिना लालच ऐं लोभ जे बणंदा। तव्हां पंज मौक़ा में चवंदा अल्लाह ने जंग आहे आवाम सां न अवाम जे लाइ अवाम जे लाइ अवाम जे लाइ कट ऐं जेको आहे असां वटि नाकारा सिस्टम आहे उन सां तव्हांखे ऐलान जंग करणु खपे ऐं असां इन उमेद पुरमेद आहियूं त तव्हां बिल्कुलु मेहर जे अवाम जो आवाज़ बणंदो। वॾी महिरबानी अब्दुल हमीद खोसो साहब अवाम जे हक़ूक़ जे लाइ ऐलान जंग जो ऐलान तव्हां कयो आहे मेहरान प्रेस क्लब ऐं तव्हां सदर आहियो ऐं इन हवाले सां अब्दुल हमीद खोसो साहब दोस्तनि बि ॿुधायो त अवाम जे लाइ ऐलान जंग ऐं कंहिं लालच बग़ैर लालच जे अवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदव। बिल्कुलु अमीर साहब असांजो त इहो ई मंशूर आहे हिकिड़ो ई नालो आहे त मज़लूम जे हक़ूक़ लाइ ऐलान जंग। जी 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 असांजी जेका बि टीम आहे जेको बि असांजो सत्ता असां बिल्कुलु मज़लूमनि लाइ असांजो ऐलान जंग आहे ऐं जेके बि मज़लूम असांजा आहिनि जेके पहिरें वारा आहिनि असां उन्हनि जो आवाज़ आहियूं ऐं उन्हनि जो आवाज़ इंशाअल्लाह असां आला ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं ऐं हुक्मरान दौर खे नोटिस वठाईंदासीं। असांजे भाऊ अमन सिंधी असांजे भाऊ रियाज़ खोसो असांजे भाऊ रईस फारूक जी महिरबानी जिन असांजी इज़त बख़्शी ऐं हिते अची करे असांजी सख़्त असांजी टीम खे मुबारकूं ॾेई हार पाराया। वॾी महिरबानी।